मीरपुर बठोर में गुज़िरियल 10 ॾींहनि खां मुख़्तलिफ़ इलाक़नि जा 5 ट्रांसफार्मर मुसलसल बंदि हुअण ख़िलाफ़ टाउन कमेटी जे चेयरमैन अब्दुल गफूर मेमण जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते ख़िताब कंदे टाउन कमेटी जे चेयरमैन अब्दुल गफूर मेमण, वाइस चेयरमैन सिद्दीक़ सोहेब ॿिनि ख़िताब कंदे चयो त वापडा इंतज़ामिया हथरादू नमूने सां शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि जे 5 ट्रांसफार्मरनि खे बंदि करे छॾियो आहे, जंहिं करे शहर जे सभी घरनि जी बिजली बंदि हुअण करे शहरी सख़्तु परेशान खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॿिए तरफ़ वापडा अमलदारनि राब्तो करण ते ॿुधायो त शहर जे बंदि कयल ट्रांसफार्मर ते करोड़े रुपया बकाया आहे। शहरी करंट बिजली जा बिल जमा नथा कराइनि, जंहिं करे ट्रांसफार्मर बंदि कया विया आहिनि। खैरपुर में IBA टेस्ट पास हेडमास्टरनि पारां रेगुलर न करण ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। इन मौक़े ते टेस्ट पास कंदड़ सैयद दिलशाद शाह, फिदा हुसैन मल्हा ॿियनि चयो त उन्हनि 3 साल अॻु IBA जूं टेस्टूं ऐं इंटरव्यू क्लियर कया हुआ, जंहिंखां पोइ स्कूलनि में महिनत करे उन्हनि खे संवारियो हो, पर उन्हनि खे पंहिंजो मुस्तक़बिल ऊंधाउ नज़र अची रहियो आहे। उन्हनि चयो त सिंध हुकूमत जी नाअहली जे करे खेनि हिन वक़्त ताईं पको न कयो आहे, जंहिं करे हू एहतजाज करण ते मजबूर आहिनि। इन मुतालबो कयो त खेनि जल्द रेगुलर कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk